पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान सरदार हिज़बुल्ला बुघियो चयो आहे त सिंध हुकूमत जी कोशिशनि सां इन भेरे पाणी जा वॾा वहिकरा सिंध जे बैराजनि मां आसानी सां गुज़री रहिया आहिनि। पाणी सबबि कचे जे मुतासिर थियल माण्हुनि जी मुकमल मदद कई वेंदी। पीपी अॻवान सरदार हिज़बुल्ला खान बुघे ऐं सरदार ज़ादा मोहम्मद अली खान बुघे एलएस हकड़ा बचाव बंद जो दौरो करे हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान आपाशी खाते जे अमलदारनि सरदार हिज़बुल्ला खान बुघियो खे पाणी जी सूरतहाल ऐं हलंदड़ कम बाबति ब्रीफिंग ॾिनी। उन मौके ते अॻूणे एमएनए हिज़बुल्ला खान बुघे ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ भरपूर तयारियूं कयूं आहिनि। सिंध हुकूमत जी कोशिशनि सबबि हिन भेरे सिंध जे बैराजनि मां पाणी जा वॾा वहिकरा आसानी सां गुज़री रहिया आहिनि। समूरा बंद बि मज़बूत आहिनि। इन जो त सिंधु दरिया में चार सबबि कचे में तमामु घणो नुक़सान थियो आहे। बोर्ड मुतासिर कचे जे रहवासियुनि खे अकेलो न छॾींदासीं, उन्हनि जी भरपूर मदद कई वेंदी।